वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनी अपडेट जो सिलसिलो जारी है। कराची में मालपीड़ी में कुर्बानी लाइ आयल जानवरनि जे सींगार लाइ स्टॉल क़ाइम कया विया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे पीर यूनिस। नाज़रीन, हिन वक़्तु असां कराची जी मवेशी मंडी में मौजूद आहियूं, जॾहिं त हिते माण्हू जानवरनि जी ख़रीदारी करण जे लाइ अचनि था। तेज़ी सां थी रही आहे, पर इन सां गॾोगॾु जेको आहे जानवरनि जी ख़रीदारी करण सां माण्हू जानवरनि जा हार बि पिणु जेको आहे हितां ख़रीद करे सघनि था ऐं जेको आहे हितां ई मवेशी मंडी मां जानवरनि खे सींगारे करे जेको आहे पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी वञनि था। इन हवाले सां अचो त हितां जे मौजूद जेको आहे ख़रीदारनि ऐं वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त संदन छा चवणु आहे उन्हनि जो। ये जो आर सिंगारे पिछले साल जिस रेट पे मिलता था अब भी उसी रेट पे ही मिल रहा है। हाँ, अल्लाह का शुक्र है, अब बेहतर है, लोग आने शुरू हो गया है। ये जो पिछला हफ्ता जो गुजरा है इतवार के बाद से लोगों का आना शुरू हो गया है। यहाँ पे ये जो सिंगल मोरी जिसको बोलते हैं हल्के वाले, ये सबसे ज्यादा बिकते हैं और ये आर ज्यादा बिकते हैं। जो मोती वाले आर है, ये मोती वाले आर ज्यादा बिकते हैं। ज्यादातर यहाँ पे लोग हार सिंगार ये टाइट मच्छी है, ये 300 रुपया है, 300। हाँ ते तो बाबा मुच्छी वठना माल लाए जेका तो जानवरन जे लाए जो वठी ये मुच्छी। जैसे हार वगैरह हैं, ये अब इस साल ये नए निकले हैं ब्लैक कलर के, तो ये ज्यादातर चल रहे हैं आजकल। जी बिल्कुल, तव्हां हितां जे मौजूद ख़रीदारनि ऐं वापारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ख़रीदारनि जो इहो चवणु आहे त जेको आहे असां जानवर ख़रीद करण सां गॾोगॾु जेको आहे जानवरनि खे हार सिंगार पाराए हितां जानवरनि सां गॾु जेको जानवरनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो कयो पियो वञे। कैमरा टीम सां गॾु पीर यूनिस चांडियो, धरती टीवी न्यूज़, कराची।